अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमारी सोपिया इंसाफ न्यूज़ मां मुनीर हुसैन। सकरंड खां कासिम ख़ास खेली जी रिपोर्ट मूजिब टाउन कमेटी सकरंड जे टाउन ऑफिसर पारां मुबैना तौर मजदूरी घुरंदड़ मजदूर ते चमाटुन जो वसकारो, मुतासिर पारां इंसाफ जी घुर। टाउन कमेटी सकरंड जे टाउन ऑफिसर मुर्तज़ा शाह पारां मुबैना तौर सकरंड जे पोरियत गाड़ियुनि जे मिस्त्री शौकत चांडियो पारां टाउन ऑफिसर मुर्तज़ा शाह खिलाफ़ नेशनल प्रेस क्लब पहुची इंसाफ जी अपील कई है। पोरियत शौकत रोईंदे मीडिया अॾु चयो त आउं मिसकीन पोरियत आहियां। पंहिंजे उस्ताद एजाज़ अब्बासी जे चवण ते राति जो टाउन ऑफिसर मुर्तज़ा शाह जी ख़राब थियल सरकारी गाड़ी ठाहिण लाइ सकरंड खां शाहपुर जहाना वियुसि। सख़्त मेहनत खां पोइ गाड़ी तैयार करे ॾिनी ऐं मज़दूरी तलब करे सकरंड छॾे अचण जो चयो, जंहिं ते टाउन ऑफिसर ॾमरजी पियो ऐं मूं ते चमाटुनि जो वसकारो लाइ ॾिनो। आउं जान बचाइण लाइ भॼी निकितुसि। हींअर हू मौत मार धमकियूं ॾेई रहियो आहे। हिन वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त ॼाणायल टाउन ऑफिसर खां तहफ़ुज़ ॾियारे ऐं मूंखे मज़दूरी वठराए ॾिनी वञे, न त ॿी सूरत में पाण मथां पेट्रोल हारे ख़ुदकुशी कंदुसि, जंहिंजो ज़िम्मेवार टाउन ऑफिसर हूंदो। ॿिए तरफ़ राब्तो करण ते टाउन ऑफिसर मुर्तज़ा शाह चयो त ॼाणायल शख़्स खे गाॾी ठाराइण लाइ घुरायो हो ऐं मज़दूरी बि ॾिनी हुई। को बि तशद्दुद नाहे कयो। हू मूं ते ख़बर नाहे छो अहिड़ी इल्ज़ाम तराशी करे रहियो आहे। का बि इंक्वायरी रखाई वञे, उन में पेश थियण लाइ तयारु आहियां। बाक़ी लॻायल इल्ज़ामनि में का बि सदाकत नाहे।